शहदादकोट में फुर्ज वाक़ियो पेश आयो आहे। शहदादकोट शहर जो न्यू कंबो पाड़े में जेको आहे अणॼातल हथियारबंदन वापदा मुलाज़िम अली बख्श दायो खां 20 लख खां वधीक जेकी आहे रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। वाक़िए खिलाफ़ मुलाज़िमनि ऐं शहरनि जेको आहे ए सेक्शन थाणे अंदरि एहतिजाज कियो आहे। इन हवाले सां हिते मौजूद जेके अॻवान आहिनि हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हूअं त शहर में रोज़ जो मामूल बणियल आहे, कॾहिं कंहिंखां कॾहिं कंहिंखां वारे वारे ते सभु सॼो शहर फुरिजे थो, पर हिते को राणो राणी कोन्हे, को ॿुधण वारो कोन्हे। हर कोई ॿ ॾींहं पंहिंजो वारो वॼाए हलियो थो वञे, वरी ॿिए ॾींहं ते ॿिए जो वारो आहे, वरी टे ॾींहं ते टे जो वारो आहे। इहो लाहे अमल जेसिताईं पुलिस वारा तयारु कंदा, जेसिताईं हीउ कानून पंहिंजी हरकत में नथो अचे तेसिताईं मां सम्झां थो त चाहे कुछ भी थे, हड़ताल जलसा जुलूस या तो फ्री हैंड हर मानू के छॾनि त हर को पंहिंजो पाण सपोर्ट करे, पाण हर को करे ॾेखारे, हर को न चोरनि खे पुॼे। चोर कंहिंखां ॻुझा कोन हूंदा शहर में, जेके अची कनि था पिया अहिड़े क़िस्म जो, उहो कंहिं माण्हूअ खां ॻुझा न हूंदा। हाणे असां मुतालबो कयूं था इन आला अमलदारनि खां, पुलिस SSP साहब खां। हाणे SSP साहब जी फ़ोन ते राब्तो बि थियो। असां उन्हनि खां इहो मुतालबो था कयूं त फौरी तौर इहे कनि। छड़ो हे न आहे त अॼु असां सां थियो आहे, कल्ह वीचारे दीवान सां थियो आहे, वरी कंहिं ॿिए इज़ी पैसा सां थियो आहे। मतिलबु मामूल बणियल आहे, को ॾींहुं ख़ाली कोन्हे। कंहिंखां मोटरसाइकिल, कंहिंजी कार आहे, कंहिंजो पैसा आहिनि। इहो रोज़ाना जी बुनियादनि ते इहो पियो हले थो। रोज़ पुरूं धाड़ा हिकिड़े ॾींहं जे अंदरि 4-4 वारदातूं थी थियूं आहिनि। अॼु ताज़ो मुंहिंजो बिरादर आहे अली बख्श दायो, जेको वापदा मुलाज़िम आहे, उन खां 20 लख रुपया बैंक खां कढाए निकितो आहे। जीअं त बिलाल मस्जिद जे भरिसां हुनखे जेको आहे सो हथियारनि जे तौर ते 3 ॼणा आहिनि, उन्हनि फुर करे जेको आहे सो उहे फरार थी विया आहिनि। शहदादकोट जो अमन काफ़ी अरसे खां वठी करे ख़राबु आहे, पर कुझु वक़्तु अॻु में बि जॾहिं साजिद सदोदई साहिबु SSP हिते हुयो त बि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा थी त उन्हनि जे ख़िलाफ़ु असां तरक़ी पसंद पार्टीअ तरफ़ां मुसलसल 3 महीना सॼे ज़िले में तहरीक हलाईसीं। जंहिंखां पोइ SSP साहिबु हिते असां वटि आयो, ॻाल्हियूं कयईं, उन यकीन दहानी कई, ऐं उन खां पोइ काफ़ी अरसो वरी शहर जो अमन बहाल हुयो ऐं माण्हू सुकून सां पंहिंजो कारोबार कनि पिया। त उनजी बदिली थियण खां पोइ हींअर जेको नओं SSP साहिबु आयो आहे, त इन जे अचण सां ई जेके चोर फोरू जेके लिकी विया उहे फौरी तौर ते ॿाहिरि निकिरी आया आहिनि, ऐं हींअर शहर जो अमन साॻी उहो दाव ते आहे त कंहिं बि माण्हू जी जान माल महफ़ूज़ न आहे। जेको बि माण्हू घरां निकिरे थो त उहो फुरिजी वापसि मोटी थो अचे। अली बख्श दायो असांजो सेफको जो मुलाज़िम आहे। उहो पंहिंजी अमानत जेकी हुई अब्दुल मनान बिरोई वारनि जी, जेकी बिलनि जी सूरत में वरिती हुई, उहो वठी करे निकिरे पियो। उनजे घर जे वेझो बिलाल मस्जिद खां जेकी फुर्ती आहे उनखे पिस्टल जे हथियारनि जी ज़ोर ते उहा रिकवरी कराए ॾिनी वञे, मुलाज़िमनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां शहदादकोट जे जेके बि अमलदार आहिनि, पुलिस जा DSP आहे, SHO साहब आहे, SP आहे, DIG आहे, IG साहब आहे, ऐं शहदादकोट जो मेन जेको MPA साहब आहे मीर नादर ख़ान मक्सी, MLA रमेश लाल साहब, इन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं शहरियुनि खे सभिनी खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, सभिनीनि सां इंसाफ़ कयो वञे, सभिनी खे रोज़ जी मामूल मुताबिक़ फुरलुट कई थी वञे। रोज़ जे लाइ शहदादकोट हिकु त बदमनी चढ़ी वियो आहे, लेकिन हाणे मुलाज़िम जेके 60-70 हज़ार पघार आहे, ॾींहं राति महिनत कनि था, मज़दूरी कनि था, इहे वञी करे कंहिं अमानत वञी कंहिंखे पहुचाइनि था, उहे फुरलुट करे खणी था वञनि चोर, त उहो रिकवर कराए ॾिनी वञे। ॾिसो, ही रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। हैरत थिए थी पई त चूंडियल हुकूमत आहे, ईअं न त को फौजी हुकूमत हुजे या छा, पर हाणे आम शहरी या सरकारी मुलाज़िम हर सतह जो जेको फ़र्द आहे उहो गैर महफ़ूज़ आहे। हाणे नंढो मुलाज़िम आहे, हुनखे बिल जा पैसा मिलिया आहिनि, उहो बैंक खां कढाए हुन चेक पास कराए त बाबा वञी करे माना मां जमा करायां जे इदारे में रिकवरी जेका थिए, पर हथियारनि जे ज़ोर ते जेका फुर थी आहे ऐं माण्हूअ जी जान बि गैर महफ़ूज़ आहे, माल बि गैर महफ़ूज़ आहे। मौजूद अॻवाननि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त शहदादकोट शहर में जेके चोरियुनि ऐं फुरनि जा जेके वाक़िया आहिनि, बदअमनी जा, उहे मामूल बणियल आहिनि, जंहिं करे जेके शहरी आहिनि उहे पाण खे गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हुननि जेको आहे SSP कंबर शहदादकोट ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त शहदादकोट शहर में जेके बदअमनी जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि ते कंट्रोल कराए, अमन अमान बहाल कराए, ऐं जेको आहे वापदा मुलाज़िम खां जेके फुरचल रक़म आहे उहे जवाबदार गिरफ़्तार करे ऐं जेकी रक़म आहे उहा रिकवर कराई वञे। कैमरामैन हसन मुश्तबा खरल, फिदा हुसैन जाफ़री सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान TV न्यूज़, शहदादकोट।